हैदराबाद में CTD पारां ॿिनि अलॻि अलॻि कार्रवायुनि में ॿ दहशतगर्द गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। कार्रवायूं टंडो मोहम्मद ख़ान ऐं मटियारी में कई वयूं आहिनि। मटियारी मां तहरीक तालिबान पाकिस्तान जे दहशतगर्द उसामा वटो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टंडो मोहम्मद ख़ान मां दहशतगर्द यासीन खे गिरफ़्तार कयो वियो। हिकु भेरो ॿीहर मां अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। हैदराबाद में CTD पारां ॿिनि अलॻि अलॻि कार्रवायुनि में ॿ दहशतगर्द गिरफ़्तार करण जी दावा कई वई। कार्रवायूं टंडो मोहम्मद ख़ान ऐं मटियारी में कई वयूं। CTD तर्जुमान जो चवणु आहे त मटियारी मां तहरीक तालिबान पाकिस्तान जे दहशतगर्द उसामा वटो खे गिरफ़्तार कयो वियो। टंडो मोहम्मद ख़ान मां दहशतगर्द यासीन खे गिरफ़्तार कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में CTD पारां ॿिनि अलॻि अलॻि कार्रवायुनि में ॿ दहशतगर्द गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। CTD तर्जुमान मूजिबि कार्रवायूं टंडो मोहम्मद ख़ान ऐं मटियारी में कई वियूं आहिनि। मटियारी मां तहरीक तालिबान पाकिस्तान जे दहशतगर्द उसामा वटो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टंडो मोहम्मद ख़ान मां दहशतगर्द यासीन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। हैदराबाद में CTD पारां ॿिनि अलॻि अलॻि कार्रवायुनि में ॿ दहशतगर्द गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां आवाज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इरफान अली, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट मटियारी ऐं टंडो मोहम्मद ख़ान मां ॿिनि दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। CTD मां जारी कयल पधिराई मूजिबि टंडो मोहम्मद ख़ान मां उसामा वटू नाले दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त मटियारी मां यासीन दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो आहे। CTD जो चवणु आहे त ॿई दहशतगर्द अफ़गानिस्तान मां तरबियत याफ़्ता हुआ। वकाउन बारूदी मवाद ऐं हैंड ग्रेनेड हथ कया विया आहिनि। CTD जो चवणु आहे त गिरफ़्तार दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि में मुलविस हुआ। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।